सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 12 सबक 7 सिज धरती ऐं चंड जी हरकत मोशन ऑफ सन अर्थ एंड मून। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन सबक में असां ॾिसंदासीं त धरतीअ चंड ऐं सिज पाण में हरकत जे मामले में कीअं ॿधल आहिनि ऐं उन्हनि जी हरकत जो हिक ॿिए ते कहिड़ो असरु थिए थो। ॿारो हाणे उहे आसमानी जिस्म जेके असां रोज़ ॾिसूं था यानी सिज ऐं चंड ऐं धरती उन्हनि जे हरकत जे बारे में थोरो ॾिसंदासीं। असांखे ख़बर आहे त असांजी धरती महवर जे चौधारी फिरे थी ऐं महवर जे चौधारी फिरण सां छा थो थिए जो हिकिड़े पासे सिज जी रोशनी अचे थी उन जे पासे ते ॾींहुं थो रहे ऐं ॿिए पासे ते जिते सिज जी रोशनी नथी पहुचे उते राति थी थी वञे। धरतीअ जे महवर जे चौधारी फिरण सां असांखे ॾींहुं ऐं राति मिलनि था यानी असां ॾींहुं ऐं राति ठहनि था ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त हिन हिकिड़े चक्र जो मुदो हिकु ॾींहुं आहे जंहिंखे असां 24 कलाकनि में विरहाए छॾियो आहे। ॿारो असांखे ख़बर आहे त चंड बि धरतीअ जे चौधारी फिरे थो ऐं चंड जे धरतीअ जे चौधारी फिरण सां महीना ठहनि था। असां ॾिसी चुका आहियूं त चंड जो चक्र जो मुदो 27.3 ॾींहं आहे यानी 27 ॾींहंनि खां थोरो वधीक ऐं 3 हिसो वधीक ॾींहं जो। भला जेकॾहिं ईअं आहे त पोइ असांजो महीनो त 27.3 ॾींहंनि में पूरो कोन थींदो आहे छो? अचो त थोरो ॾिसूं। हाणे हे ॾिसो त सम्झो त महीने जी शुरूआत आहे ऐं हिन पोज़ीशन में आहे चंड ऐं सिज ऐं धरती। हाणे असां हिन धरतीअ तां चंड में ॾिठो त असांखे थोरो हितां जेको आहे चंड जो क्रिसेंट यानी पहिरीं तारीख़ वारो चंड जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो ॾिसण में आयो। उन खां पोइ असांजी धरती हीअं मूव थी करे ऐं चंड जेको आहे धरतीअ जे चौधारी मूव थो करे। हाणे चंड जेको आहे धरतीअ जे चौधारी चकर पूरो करे 27.3 ॾींहंनि में वरी साॻी पोज़ीशन ते अची वियो। पर एतिरी देरि में छा थियो जो असांजी धरती बि त अॻियां हली वई न एतिरनि ॾींहंनि में, असांजी धरती वञी हिते पहुती। चंड साॻी पोज़ीशन में आहे धरतीअ जे हिसाब सां जिते हीअं हो। हाणे ॾिसूं था सिज जी रोशनी चंड ताईं पहुचे थी या न? अरे हीअ रोशनी त कोन थी पहुचे छो विच में धरती थी अची वञे। उनजे करे असांखे हालांकि चंड चकर पूरो करे चुको आहे पर असांखे उहो नज़र कोन थो अचे। उन खां पोइ जॾहिं असां अञा 2.5 ॾींहं जेको आहे इंतज़ार था कयूं ऐं जेको आहे उहो चंड अञा फिरी थोरो हेठि थो अचे तॾहिं उहा रोशनी जेको आहे उहा वापसि अचे थी ऐं असांखे ओतिरी रोशनी नज़र थी अचे जेको महीने पहिरीं नज़र आई यानी जेको असांखे 27 ॾींहं पहिरीं 2.5 ॾींहं ॿिया। तो छा थो थिए जो 27 ॾींहंनि में असांखे रोशनी कोन थी मिले, उन खां पोइ 2.5 ॾींहं ॿिया जॾहिं लॻनि था पोइ असांखे साॻी रोशनी थी मिले जेका असांखे पोएं महीने मिली। सो हाणे असांखे ख़बर पई त चंड जे चक्र जो मुदो 27.3 ॾींहं आहे पर धरतीअ जे अॻिते वधी वञण करे ॾिसजण जो वाधो मुदो लॻे थो जेको 2.5 ॾींहं आहे। सो चंड अचे त साॻी पोज़ीशन ते अचे थो पर ॾिसजे कोन थो। उनखे ॾिसण लाइ असांखे 2.5 ॾींहं ॿिया खपनि। सो कुल थींदो 27.3 वाधू 2.5 बराबरि थींदो 29.5 ॾींहं जे। सो इन जे करे महीनो जेको आहे असांजो 29.5 ॾींहंनि जो थींदो आहे। उनजे करे कुझु महीना असांजा 29 ॾींहंनि जा हूंदा आहिनि ऐं कुझु 30 ॾींहंनि जा आहिनि छो त अधु ॾींहं जे करे कॾहिं असां सिज जी ऐं चंड जी पोज़ीशन ॾींहं जो अची वेंदी आहे त असां हुनखे कोन मञंदा आहियूं त महीनो पूरो थियो आहे। पर जॾहिं राति जो ईंदी आहे असांखे ॾिसण में ईंदो आहे उहो चंड तॾहिं असां मञंदा आहियूं त महीनो पूरो थियो। 29.5 ॾींहं त आहे पर कॾहिं असां 29 ॾींहं जो महीनो मञंदा आहियूं ऐं कॾहिं 30 ॾींहं जो महीनो मञंदा आहियूं जॾहिं असांखे चंड ॾिसण में ईंदो आहे। हाणे अचो त धरतीअ जो सिज जे चौधारी फिरण ॾिसूं। धरती सिज जे चौधारी 365 ॾींहंनि में चकर पूरो कंदी आहे। 365 ॾींहं हिकिड़ा ऐं चोथों हिसो ॾींहं जो ॿियो। असां उन मुदे खे 1 साल चवंदा आहियूं। उन अरसे में चंड 12 दफ़ा ॾिसी चुको हूंदो आहे ऐं 13 दफ़े जा 10 ॾींहं खनि बि पूरो करे चुको हूंदो आहे। उनजे करे हमेशह जेको आहे चंड वारा साल जेके हूंदा आहिनि उहे सिज वारे साल खां 10 ॾींहं पोइ ते हूंदा आहिनि। ॿारो असां ॾिठो त सोलर सिस्टम जो यानी काइनात असांजी जेका काइनात आहे उनजो मर्कज़ सिज आहे
ऐं निज़ाम शम्स जे चौधारी सयारा जेके आहिनि ऐं ॿिया जेके ऑब्जेक्ट्स आहिनि, जीअं असांखे ख़बर अथव हिकु असां पटी ॾिठी, हुन खां पोइ असां जेको आहे शाह साक़िब ॾिठो, ऐं असां जेका पुछड़ तारा ॾिठा। सो उहे सभु जेके ऑब्जेक्ट्स आहिनि सेलेशियल ऑब्जेक्ट्स, उहे सिज जी चौधारी इलिप्टिकल मदारनि में गर्दिश कंदा रहनि था। पर छा सिज साकिन आहे? सिज बीठो आहे? इहो हिकिड़ो सुवाल आहे न। पर सिज बीठल न अथव। सिज हिकु हंधि बीठल न आहे। सिज हिकु पुछड़ तारे वांगुरु हरकत में आहे ऐं सॼे निज़ाम शम्सी खे पाण सां गॾु खयो पियो थो वञे। हीउ सिज जेको आहे वञे पियो थो, हिन सां गॾु सॼो निज़ाम शम्सी जेको आहे हुनजा जेके बि तारा सयारा ऐं ॿियूं शयूं हुनजे पुठियां नंढड़ा ग्रह चयो, पुछड़ तारा चयो, मेटेराइड्स चयो, जेके बि आहिनि उहे सभु हुनजे पुठियां हलंदा था वञनि। काॾे पियो थो वञे, कीअं पियो थो वञे, साइंसदाननि खे अञा उहा ख़बर न आहे। इन ते असां अॼोके सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।